पिरालो रिपोर्टर सरफराज अब्बासी पिरालो बरसा गवर्नमेंट बॉयज एलिमेंट्री स्कूल उलरा में 12 रबियुल अव्वल जी मुनासिबत सां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिं में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि वॾी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां कई वई, जंहिंखां पोइ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातू पेश करे महफ़िल खे रूह परवर बणायो। स्कूल जे उस्ताद ऐं ज़िम्मेवारनि जो चवणु हो त अहिड़नि प्रोग्रामनि जो मक़सदु शागिर्दनि में इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जज़्बे खे वधाइण सां गॾोगॾु संदनि इख़्लाक़ी ऐं इल्मी तरबियत बि करणु आहे। उस्ताद माजिद हुसैन अब्बासी ख़िताब कंदे चयो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असीं रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। हिन साल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत के 15 सदियूं मुकमल थी वयूं आहिनि, पर अॼु बि जेको शख़्स पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट ते अमल कंदो उहो ई दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थींदो। मुक़ामी उस्ताद जनाब निसार अहमद भुट्टो ॿारनि खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इख़्लाक़ मुबारक बाबति ॼाण ॾिनी। शिरकत कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पिणु ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त उन्हनि खे पंहिंजे स्कूल में अहिड़ी बाबरकत महफ़िल जो हिसो बणिजण ते फ़ख़्रु आहे ऐं पंहिंजे उस्ताद जनाब माजिद हुसैन अब्बासीअ जे बारे में चयो त असांजो उस्ताद हर दफ़े अहिड़ा प्रोग्राम कराए असांजी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। कंहिंसे अहिड़नि प्रोग्रामनि करण ते जस हुजे।